मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सुभान अल्लाह। जमाअत अहले सुन्नत जे प्लेटफार्म ते दरगाह आलिया हज़रत मशहूरी शरीफ कासमिया जमात जे एक फ़कीर ग़ुलाम मुस्तफ़ा मस्तोई जे तरफ़ खां अज दादू जे शहर में सुन्नियुनि जी बहार लगी पई आहे। उहे मुड़स अची गॾु थिया आहिनि, उहे जवान हली आया आहिनि, उहे मोमिन पंधड़ो करे आया आहिनि, उहे दिलबर जन जे ज़बाननि ते अल्लाह पाक जो ज़िक्र, मदीने जे सोणे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ अल्लाह जे प्यारनि जा ज़िक्र ॻाल्हियूं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि करण जे लाइ मुख़्तलिफ़ उनवाननि सां गॾु थियणु। यारहीं शरीफ़ उर्स मुबारक उन्हनि में अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं करीमनि फरमायो त इन्हनि प्यारनि जूं ॻाल्हियूं कंदे त गुनाह ई छणी पवंदे। अॼु यारहीं शरीफ़ जो जलसो आहे। अल्लाह तबारक व तआला जल शानहु व मन वालहु सदाई क़बूल फरमायो आहे। जेका आयत मुबारक तिलावत कयम क़ुरान मजीद जी इन जी माना त कयां थो, पर अॻ में हिकिड़ो मोहब्बत जो आलाप, मोहब्बत जी ॻाल्हि है। माण्हू मतलब जे लाइ दुनिया जे इक़्तिदार वारनि जे दरनि ते पंधड़ा कनि, उन्हनि सां कूड़ियूं मोहब्बतूं कनि, वरी उहे इक़्तिदार तां लही वञनि त उन्हनि खे क्यारी में गुजारियनि। पर हे सच्ची मोहब्बत करण वारा अल्लाह जे प्यारनि सां छा थो चए त किसी को ज़माने की दौलत मिली है, के हूंदा जन खे ज़माने जी दौलत मिली आहे, दुनिया जी दौलत मिली आहे, किसी को दुनिया का खजाना मिला है। साईं जे मोहब्बत वारनि जे आॾो पैसो महलात दुनिया का हकीकत रखे हा त माण्हू ई ज़रूर महलातनि खे क़बूल करे, पर उहा अंदर में मोहब्बत हुई पाक, जो ऋण पट वणे पियो, कलर वणे पियो, बर थर वणे पियो, ज़ेवर न पिया वणनि, ज़र न पिया वणनि, रेशम न पिया वणनि, महलात न पिया वणनि, इहो मोहब्बत जो कमु आहे। चए थो त किसी को खजाना मिला है, मैं अपने मुकद्दर पे कुर्बान जाऊं, मुझे पंचतन का घराना मिला है। हिकिड़े माण्हू अटकल सां सुवाल कयो साईं बादशाह खे, मशहूर वारे साईं खे, छो त केतिरा अहिड़ा माण्हू उन्हनि जा पंहिंजा कम आहिनि, को कंहिंखे मदीने जे साईं जी
आल वणे त असाब न वणन कन के असाब वणन त आल सां प्यार न पर अहले सुन्नत वल जमात वो आहे जो मदीने वारे साईं जी हिकड़ी हिकड़ी शइ प्यारी आहे पर मदीने शरीफ जी मिट्टी भी प्यारी आहे। पोइ मशहूर वारे साईं खे अटकल सां सुवाल पियो करे साईं हिकड़ी मुठ में ॿ गिदरा न ईंदा आहिनि चवंदा आहिनि न हिकड़ी मुठ में ॿ गिदरा न ईंदा आहिनि पाण फरमायूं अबा खणण बि अचनि जैसे कीअं खणबा पाण फरमायूं वल खे खणंदे त ॿ गिदरा छा सभु गिदरा तुंहिंजी मुठ में पोइ हुन चयो साईं वल केरु आहे पाण फरमायूं त मदीने जो साईं इन्ही महबूब सां आल भी चिबड़ियल आहे त असाब भी चिबड़ियल आहिनि त वली भी चिबड़ियल आहिनि इस्लाम भी इन्ही महबूब सां त क़ुर भी इन्ही महबूब सां त मस्जिद भी इन्ही महबूब सां जंहिं वटि मदीने जे साईं जो प्यार आहे सरकार जी मोहब्बत आहे ख़ुदा जो कसम आहे रब जी सॼी ख़ुदाई हुते हे अहले सुन्नत वल जमात जंहिंखे आल भी प्यारी आहे त असहाब भी प्यारा आहिनि त औलिया भी प्यारा आहिनि। हाणे ॿुध जाइसि चए थो मैं अपने मुक़द्दर पे कुर्बान जाऊं मुझे पंजतन का घराना मिला सुभान अल्लाह तो वॾी करणी आहे। हिकिड़ा रोड ते बीठा आहिनि भला बीठा उही आहियो हेॾे अची वेहो त भला छा तव्हांखे कंहिं झलियो आहे त न अचो हेॾे अची वेहो त जलसो अञा सुहिणो थिए बाबा अॼोकी हाज़िरी क़यामत में कम ईंदई पर क़यामत अञा अॻिते आहे जंहिं मुड़ुस जो अॼु जे नाले ते हे जलसो आहे दुनिया में भी कम ईंदुई चए थो मैं अपने मुक़द्दर पे कुर्बान जाऊं मुझे गौसे आज़म का आस्ताना मिला है दुनिया मिली खजाना मिलिया अल्हम्दुलिल्लाह जनके मिलन भली मिलन मागे अग में मुंहिंजो मुक़द्दर मालिक सवारी मदीने जो साईं ॾिनई महबूब जे आल ॾिनई असाब ॾिनई वरी महबूब जे उम्मत में हेड़ा प्यारा प्यारा वली ॾिनई पर पीरन जो भी पीर ॾिनई अर्ज़ पे कयो में तुझे आदो आयत शरीफ तिलावत कम में उनमें अल्लाह तो फरमाए रब करीम तो फरमाए बेशक जन मानुन ईमान आंदो जन मानुन ईमान आंदो ईमान इहो आहे त अल्लाह फरमाए थो त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सभु ॿियो अल्लाह आहे ई कोन हिकिड़ो अल्लाह वहदहू ला शरीक लहू सारे ज़माने जो मालिक भी आहे त ख़ालिक भी आहे अॻे भी उहो हो हाणे भी उहो आहे अॻिते भी इहो हूंदो इहो रब करीम उनखे उनजे सिफ़ातुनि सां मञे उनजा हुकुम मञे ऐं उनजे महबूब मदीने जे घोट खे रब जो रसूल भी मञे त महबूब भी मञे इहो ईमान आहे ईमान इनखे सॾिबो आहे त पोइ मदीने जे साईं फरमायो आहे त जेको पंहिंजो कमु करे त बिस्मिल्लाह सां कंदे त बरकत पवंदई जहिड़ो भी कमु कंदे बिस्मिल्लाह सां बरकत पवंदई हाणे असां काॾे वञूं असांजा पढ़ियल गढ़ियल सिंधी हाणे हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई अथऊं दुनिया जा सिंधी गॾु थिया आहिनि उन में बरकत जे लाइ क़ुर न पढ़ायो अथऊं भिटाई साईं जी वाई पढ़ाई अथऊं अरे शुरूआत बिस्मिल्लाह क़ुर सां थींदी पोइ जेको भी पढ़े लाइन सिधी कर सोहा लाइन सिधी कर त ख़ुदा ॾो बरकत अचे अल्लाह ताला पंहिंजे आख़िरी कलाम क़ुर मजीद में जेको क़यामत ताईं हूंदो
इहो कुरान मजीद जो शान आहे जो कुरान मजीद दुनिया में केतिरनि हंधनि ते हज़ारनि माण्हुनि उॾरंदे ॾिठो आहे बिना कंहिं मशीन जे बिना कंहिं औज़ार जे बिना कंहिं ॿी शइ जे अकेलो क़ुरान उॾरंदो आयो काथे मस्जिदनि जे मथां आयो आहे मां त उहो शहर बि ॾिठो जिथे ॿ क़ुरान रलिजी जमायत जे आॾो दरिया मां अंदरि अची कबट में वेही रहिया अञा कहिड़ी निशानी खपे त क़ुरान सचो आहे घड़ी घड़ी त न कबो आहे ॻाल्हि पर ताज़ो ताज़ो जॾहिं गुल पिलाज़ो सड़ियो गुल पिलाज़ो सड़ियो यादि अथव कोन काथे सड़ियो कराची में सड़ियो अल्लाह पनाह ॾे माण्हू वीचारा सड़ी मरी विया मदीने जे सुहिणे घोट हर उहा दुआ सेखारी आहे जेका इंसान जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में कम जी पर असां पढ़ूं नथा सेखारी सरकार पढ़े त हर मुसीबत खां बचो पियो इन गुल पिलाज़े खे बाहि लॻी पत्थर सड़िया मार्बल सड़िया लोह सड़िया सब कुछ सड़ियो पर वो शटर न पियो सड़े जंहिंजे क़ुरान जी आयत लिखी पई हे त क़ुरान रब जो कलाम बिदाई साईं फरमाए थो त कखु सड़े पन्नु सड़े सड़न सावा गाह जन रिझायो अल्लाह तो न अचे तन खे ईमान ईमान अल्लाह ताला फरमाए थो ईमान जन भी ईमान आंदो पो भले मस्तोई आणनि सिंधी आणनि पंजाबी आणनि पठान आणनि अजमी आणनि अरबी आणनि अॻे आंदऊं हाणे आणनि क़यामत ताईं आणनि मर्द आणनि औरतूं आणनि अल्लाह फरमाए थो जेके भी इंसान ईमान आणनि ये पहिरियों शब्द ईमान आणे छो त हिकिड़ो माण्हू मरी वियो उन चयो ॿ पुट हसि मां मरी वञा त मुंहिंजे लाइ ख़ैरात कजो पोइ उहे ख़ैरात उन टाइम में थींदी हुई जो पाना आज़ाद कंदा हुआ इहा वॾी मां खे ख़ैरात पोइ हिकिड़ो पुटु मुस्लमान हुयुसि हिकिड़ो मुस्लमान न हो पोइ जेको मुस्लमान न हुयो कंहिं पुछा कई उन चयो जेको मुस्लमान हो त मां मदीने जे साईं खां पुछा कयां त हाणे उनखे फ़ाइदो पवंदो न पवंदो ख़ैरात कयूं जहान छॾे वियो आहे पाण फरमायूं जंहिं ईमान आंदो आहे उहो 50 गुलाम ख़ैरात कंदो अधो ॿियो करे 50 गुलाम ख़ैरात कंदो हुनखे फ़ाइदो पवंदो बाक़ी जंहिं ईमान न आंदो आहे उनजी ख़ैरात थींदी ई कान त वरी फ़ाइदा कान हूंदा ईमान ईमान तॾहिं मदीने जे सुहिणे साईं फरमायो त मुंहिंजा उम्मती सब कुछ विञाया गुनाहनि में गवाया ज़मीन आसमान गुनाहनि सां भरिया रुगो ला इलाहा इल्लल्लाह बचाया हे जन जूं ॻाल्हियूं कयूं था मुड़सनि जूं ये उहे हा जन जी सोहबत में जन जी संगत में जन जे ज़िक्र में जन सां मोहब्बत में ला इलाहा इल्लल्लाह बची वेंदो आहे अल्लाह ताला फरमायो त बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो हाणे ईमान त आंदो पर ईमान सां गॾु ॿी शइ खपे थी ए मुंहिंजा दोस्तो ख़ासि ॿुधो इन में जेको आहे घटिताई न कजो उहा कहिड़ी ॻाल्हि आहे अल्लाह फरमाए थो अमल बिसालिह कयूं ईमान अमल सालिह इहे ॿई गॾु हिन भाग वारे जा कम बि भला निभागे जा कम बि किना
हाणे जेको ईमान वारो आहे उहो भला कम कंदो भला कम उहे हिन जन खे रब भलो चए भला कम उहे हिन जन खे मदीने जो साईं भलो चए भला कम उहे हिन दुनिया में भी फ़ाइदो ॾियनि आख़िरत में भी फ़ाइदो ॾियनि अल्लाह फरमाए थो इहे ॿ ॻाल्हियूं केर बि हुजे उहे माण्हू जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया ये सुभान अल्लाह जो नारो लगी वञे ये पोयंदो में लगी वञे साईं बाबू छा काॾे विया हिकु त साईं अधु राति करे आयो जलसो ई साईं ते मौलूदनि जो सदर साईं खे कयोसीं असांखे कहिड़ी ख़बर त सदर ई पोयां पे रखंदो हाणे सदर जो कोई कयो वञे त पोयनि वज़ीरनि वीचारनि जो हाल छा थिए साईं अॻिते थी क़िबला हुन मौलूद तो बुधायो नहीं अगे उदा वाणिया ये वाणियन जी रहा हुआ पाकिस्तान ठहरो अग में खुदा जान छड़ाई रही न अज ॾिसो न हिंदुस्तान में मुसलमाननि सां छा हालत आहे ईद नमाज़ पढ़नि हरामी सूर छॾे था पो वाणिया हूंदा हा पैसे वारा मुसलमान हूंदा हा गरीब पो हीअं को कचे जो बरोटो अहिड़ो को वाणे खे शौक़ु थियो चई त बाज़ उथारिया बाज़ सम्झो था न बाज़ अरे अमीर धारी ना है ना अरबन जा महांगो थींदो आहे वॾो इहो वॾो हिकिड़ो शौक़ु आहे पर अमीर माण्हुनि जो आहे पोइ उनखे चयईं वाणियो बाज़ सुञाणंदो कोन हो उन ॼट चयो त वाणियो ढुल ते आयो आहे पोइ पैसा कढाइसि पोइ वियो जो वञी ॻिझ पकड़े आयो सुरणे हिकिड़ी पकड़े आयो बाज़ चई हिनखे ॾिनई बाज़ आहे ॾाढो ख़ुशि थियो पैसा ॾिनई हाणे बाज़ खे हुन पिंजरे में बंदि कयो हाणे हो बाज़ हुजे त कमु करे न फड़कियूं हणे न ॿियो कुझु करे वञे सुसंदो ईअं करंदो नेठि वाणे चयो अरे पैसा खॾ में पिया पिया बाज कुझु फड़कियूं हण त हयां त सुधीर थिए सुहाणे साईं महबूब शाह बादशाह कई त देर साईं पियो त असांखे छॾ तो अलबत खे चलियोसीं नारा त हणाए साईं खे ॾे त साईं नारा हणाए त ॾिसां त वॾा नारा हणनि था नारे तकबीर बैयत करी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे मुर्शिद करी केवला साईं को वॾी मेहनत की थी पर इन उहा मोट न ॾिठी मैं ॿुधा हे तहां नारो हणो त सॼी दादू गूंजे हे ॿिया वरी आस्ते रुगो अॻे कराची में टैक्सियूं न बीहंदियूं टैक्सियूं हाणे त घणो कमु थी वियो आहे तॾहिं न बीहंदियूं को टैक्सी हिकिड़ो करे पियो त रड़ करणी टैक्सी यादि कयो टैक्सी का बि टैक्सी न पई बीहे हाणे हिननि भेड़ो आस्ते नारो हणियो आहे ठीकु आहे ॿिए दफ़े ॾाढा हणंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे मुर्शिद केवला टी किस्त पेंटिंग में रख ओ इन्हनि को हणा जाए जेके वॾो मुचट कयूं बीठा आहिनि हिकु बि नारो न आयो हा पर बी पोइ हिते आ ॻाल्हि मां कुरान मजीद जे आयत जो तर्जुमो पे कयो अल्लाह ताला फरमाए थो रब करीम फरमाए थो जेको फरमाए सच्चा कुरान शरीफ में जेको लिखियल आहे तुंहिंजे असांजे दिमाग़ में न अचे त बि सच्चा अल्लाह ताला फरमाए थो त बेशक उहे इंसान उहे माण्हू जन ईमान आंदो आहे ऐं ईमान आणण खां पोइ अमल सालिह कया आहिनि अन करीब अल्लाह उन्हनि जे लाइ माण्हुनि जे दिलनि में मुहबत पैदा कंदो वॾी ॻाल्हि आहे अब अल्लाह जो दिलनि में मोहबत पैदा करे त इहा मोहबत कढे केरु ख़ुदा पैदा थो करे न इहो अल्लाह समुंड में भी मखलूक पैदा करे सुख में भी पैदा करे जबलन में तीला पैदा करे पानी न कुछ एड़ा पक्का पत्थर उन्हनि मां भी सावा सला निकरी अचनि इहे मुंहिंजे अल्लाह जा कम आहिनि त पोइ दिलनि में मोहबत पैदा करे त अल्लाह जा कम हाणे कंहिंजे लाइ छो पैदा करे उहे माण्हू
छो त मोहब्बतूं थींदियूं हिन नातनि सां रिश्तनि सां मतलबनि सां मक़सदनि सां हिते न मतिलब न मक़सद न नाता न रिश्ता न ज़ातियूं न कुझु अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे लाइ मोहब्बत पैदा थो करे जेके मोमिन थिया पर कामिल मोमिन थिया सुभान अल्लाह कद कामिल मोमिन माण्हू मोमिन थींदो 5 ई वक्त नमाज़ वक्त ते पढ़े रमज़ान शरीफ जे रोज़ा रखे तक़वा करे परहेज़गारी करे अल्लाह जा दसियल सभई कम करे हाणे इहे सभई कम करे मोमिन थींदो पर कामिल मोमिन तॾहिं थींदो मदीने जो साईं फरमाए थो कामिल मोमिन तॾहिं थींदे जॾहिं प्यार मासा करे मोहब्बत मासा करे हाँ मालिक तू मिठो आ पर केतिरो प्यार कजे पाण फरमाइनि था औलाद हिक पासे मां उन्हनि खां वधीक प्यारो हुजे अबो अम्मा वॾा तुंहिंजा हिक पासे मां उन्हनि खां वधीक प्यारो हुजाए दुनिया जा माण्हू हिक पासे मां उन्हनि खां वधीक प्यारो हुजाए दिल भी हींअर रुगो नाहे कोई नहीं मोहब्बत जी सरकार निशानी फरमाई आ त जंहिंजी जैसा मोहब्बत हूंदी आ फिरी फिरी ॻाल्हियूं न जूं कंदो आ इहा अहले सुन्नत वल जमाअत जे मथां करम आ छो त तुंहिंजा असांजा हथ उन्हनि मुर्सल जे दामन में हिन जन जी अल्लाह जे महबूब सां कामिल मोहब्बत आ उन्हनि असांखे मदीने वारे साईं जा ज़िक्र करण सेखारिया आहिनि उन करे जमाअत अहले सुन्नत कंहिं महिल मक़ाम मुस्तफ़ा कंहिं महिल इश्क़ मुस्तफ़ा कंहिं महिल मेराज मुस्तफ़ा कंहिं महिल मीलाद मुस्तफ़ा उनवान ॿिया ॿिया पर ॻाल्हियूं महबूब जूं आहे या न आहे हाला तव्हां पहिरियों बीठायो छो त बाहूं ॿधियूं असांजो मस्तो एॾे ई ॾिसे थो वेठो अलाए पोइ सुभाणे काठी कपाणी त सलाह इहा ॻाल्हियां हलिया पई त तूं ॿुधंदा ई कोन्हे पई छो बि लाउड ते अल्लाह ताला उन्हनि जे लाइ माण्हुनि जे दिलुनि में मोहब्बत पैदा कंदो यानी उहे माण्हू जेके मोमिन बि कामिल अक़ीदा बि उन्हनि जा पाक ऐं जेके हिन अक़ीदे सां बि ख़ालिस बेअमल बि न उन्हनि जी ज़िंदगी अल्लाह जे इबादत में गुज़री सुहिणा अमल कंदे गुज़री मुंहिंजा सुहिणा अल्लाह फरमाए थो मां माण्हुनि खे उन्हनि सां मोहब्बत ॾींदुसि इहा ॻाल्हि ज़हन में वेठई हाँ छो त सालिह अमल करण सां अल्लाह जो कुर्ब मिलंदो आहे तव्हां बि जेकॾहिं 5 वक्त नमाज़ पढ़ंदव क़ुरान जी तिलावत कंदव अल्लाह जो ज़िक्र पढ़ंदव मदीने जे साईं ते दुरूद पढ़ंदव हराम न खाईंदव त तव्हांखे बि रब जो कुर्ब मिलंदो अल्लाह ताला जो कुर्ब मिलंदो हाणे अल्लाह ताला जे कुर्ब मिलण जो मतिलबु इहो आहे त अल्लाह बि उन्हनि सां प्यार कंदो हाणे जंहिंसां अल्लाह प्यार करे अल्लाह फरमाए थो मखलूक खे बि उन सां मोहब्बत करण लाज़िम आहे छो त मालिक प्यार थो करे ख़ालिक प्यार थो करे उनखे उहो माण्हू वणे थो उन वटि उनजो मर्तबो आहे त अल्लाह माण्हुनि जे दिलुनि में उन्हनि जी मोहब्बत पैदा करणु फरमाए थो मालूम थियो त जेके वली हिन वलियनि खे रब जे कुर्ब वारो छॾिबो आहे अल्लाह जी इबादत कंदा आहिनि रब सां प्यार कंदा आहिनि मदीने जे साईं सां मोहब्बत कंदा आहिनि महबूब जे सुन्नत ते अमल कंदा आहिनि त पोइ उन्हनि सां जेको मोहब्बत करे थो इहा मोहब्बत अल्लाह जे तरफ खां अॼु जेका यारहीं शरीफ़ पीरनि जे पीर यानी वलियनि सां मोहब्बत करणा वलियनि जे सरदार सां मोहब्बत करणा घणा साल गुज़री विया अथसि पीरनि जे पीर खे 900 साल गुज़रिया आहिनि साईं बगदाद में तव्हां सां सिंध में इहा मोहब्बत कंहिं सेखारी आहे इहा मोहब्बत तोखे असांखे अल्लाह
इन करे कदह भी न भूल जाए तो बाबा हे मोहब्बत अल्लाह जी ना है, अल्लाह जी तरफ या मोहब्बत आ इन्हीं के सरकार बयान फरमाया पंहिंजे हदीस मुबारक में पाण फरमाइन था तो अल्लाह जॾहिं कैसा मोहब्बत कंदो आहे पर कंहिं पाने सां जन सां अल्लाह मोहब्बत कंदो अवल तो उहे अल्लाह सां मोहब्बत कंदा न वो जेके अल्लाह ताला सां मोहब्बत कंदा तो उन्हनि जो राब्तो भी अल्लाह सां तो पोइ इन राब्ते जी ॻाल्हि तो ॿुधायां मुंहिंजे मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं जो हिकिड़ो ग़रीब फ़क़ीर हो एक ॾाढे वॾेरे जे राज में रहंदो हो वोटन जो ज़मानो आयो उन वॾेरे चयुसि त वोट फिलानी जाइ ते ॾेड़ा हिन चयो मां एॾही वोट ॾींदुसि मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो आहे त ज़ालिमनि खे वोट न ॾियो ॾाढनि खे वोट न ॾियो चकलाइनि खे वोट न ॾियो सैनी माण्हुनि खे वोट न ॾियो जेके दीन ते अमल नथा कनि उन्हनि खे वोट न ॾियो मां न ॾींदुसि हाणे साईं ॿुधो थी त दरियाह में रहे त मगर मच्छ सां वेर न रखंदो की न कोन ॿुधो थी न अबा वॾे ने छा कयो जो उन ग़रीब जी चोरी कराई ग़रीब अॻे वॾेरा चोरियूं कराईंदा हाणे ॿधरा खां घणो विश्वास थी आहे तॾहिं चोरियूं कराईंदा उहे वीचारो ग़रीब उहे दरगाह ते आयो सखी नाले में साईं फरमायुसि छो त इहे वरी माण्हू अहिड़ा थी वरी मुंहं ते वरी चापलूसी कंदा आहिनि पोइ साईं नाले में साईं फरमायो त मुंहिंजो ख़्यालु कंदो आहे ख़त लिखी थो ॾियां खणी वञी हे ख़त खणी वियो न ॾे साईं लिखी ॾिनुसि उहो सुतो पियो हुजे खट ते ख़त हुन पढ़ियो ई कोन ईअं खणी उछले छॾियईं हुते विहाणे हिनखे चयो वञ जंहिंखे चवणो थियो वञी चयो मां चोरी कराई आहे न ॾींदो मां हे वीचारो मोटी आयो हाणे बज़ाहिर इहा ॻाल्हि साईं मशहूर वारे साईं खे पक लही ज़ाहिरी ख़बर लही पर ओॾो जॾहिं मोटी आयो अल्लाह जी कुदरत साईं बादशाह वेॾा मस्जिद में जीअं मिलियो पाण फरमायूंसि त वॾेरे ख़त जी इज़त कई हर पानी दा अदब करी मता कहीं विच आब हयात हो वई ओ हर मानू दा ख्याल करी मता कहीं विच खाजा खिजर हो वई अल्लाह ताला जे प्यार जा अदब कदो करे उन्हनि जा ख्याल कदो करे अल्लाह फरमायो आहे इन्हनि सां जेको तकलीफ़ इन्हनि खे ॾींदो त मां रब विढ़ंदो मांसि मशहूर साईं पुछो ईअं हैरान थी वियो साईं खे त ज़ाहिर ख़बर कान्हे ख़त जी इज़त कयईं नम जा साईं सुतो पियो हो पढ़ियईं बि कोन विहाणे ते उछले ऐं चयईं त जंहिंखे चवणो थी वञी चओ चोरी न ॾींदासीं पाण फरमायूं त हाणे मिलई त चइजांसि उते चवंदासीं जिथे तुंहिंजी हिकु बि न हलंदी मुरीदी ला तखफ मुरीदी अल्लाह करे रो सच्चा मुरीद थे मुरीदी ला तखफ फरमान सच्चा मेरे दुश्मन को पिढ़वा छोड़ियुस बदी है गुजरिया अल्लाह कानून की फौज आई उनके कूटे पकड़ी वही मदीने जा सोना घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त अल्लाह ताला जॾहिं कंहिंसां मोहब्बत करणु फरमाईंदो आहे कंहिं माने सां मोहब्बत करणु फरमाईंदो आहे जिब्राईल अलैहिस्सलाम खे घुराईंदो आहे ऐं फरमाईंदो अथसि ए जिब्राईल फिलहाणे असांजो बानो ॾिसे थो ज़मीन ते आहे पंहिंजे ॻोठड़े में आहे पंहिंजे शहर में आहे उनजे दिलि में ॾींहुं राति असांजी तात तवार आहे उनखे गणती आहे त असांजे राज़ी करण जी आहे उनखे का पचारा त असांजे ज़िक्र जी आहे असांजे महबूब जे सुन्नत ते थो हले मां सां प्यार थो करे मुंहिंजे महबूब सां प्यार थो करे ए जिब्राईल ॿुध मां बि हाणे इन्ही सां प्यार थो कयां पर तोखे हुकुम थो कयां त तूं बि प्यार करींसि सुभाणे अल्लाह त वॾी करे
बाक़ी हुननि ते मयार कान्हे ओए उही ॿारहें बने खां ॿाहिरि बि ॾिया हिकिड़ा कम में न ईंदा न बजा 36 बने खां ॿाहिरि आहिनि बने जे अंदरि आया जलसे में न पर एॾो परे बि ॾियण पाण में कचहरी कंदा कंहिं महिल असां जूं ॻाल्हियूं नथा ॿुधनि सुभाणे अलाह नथा कनि नारा नथा हणनि त पोइ ईअं त चऊं न त होशियार त कयूं न हा सुभाणे अलाह हाणे कनि था सुभाणे अलाह अॻे हुजे ईद तमामु घणे वक़्त जी ॻाल्हि आहे पोइ नवां एयर कंडीशन होटल निकिता लाड़काणी पोइ असां बि ईद नमाज़ पढ़ी तॾहिं मांदा हूंदा हुआसीं वियासीं त लाड़काणे ॾिसी अचूं वियासीं लाड़काणे होटल में भलो होटल नओं निकितो हो तॾहिं एयर कंडीशन होटल वॾी ॻाल्हि हूंदी उन में वियासीं चांहि पीअण हाणे साईं होटल उन महिल खुलियो निमाज़ूं थी वियूं हीअं जो कल्ह कमु वञिणो त बाबा होटल अंदरि भरिजी वियो असां वरी कुंड ॾिसी हिकिड़ी कुर्सी ते वेठासीं हाणे मथे इहे चांहियूं ठहियूं हेठि आया पेरा अञा खणी चंद अॻ में ई हो फोड़े पिया वञनि पिया अब वेही वेही असांजी ॾेढ निकिरी वई चांहि काथे पहुचे न पई त हुन मुंहिंजे भाउ चयुसि अदा हेॾे भला बोर्ड आई आहे असांजो नथा हाणे सभु सुभाणे ला कंदा हे पासे दादू में त बोर्ड ईंदी आहे पर हिते त कोन आई आहे ए जिब्राईल फरमान खुदा जो जंहिं रब जा फरमान सिज ते जंहिंजा चंड ते जंहिंजा सितारनि ते अल्लाह फरमायो ए गुनहगार इंसान ए गाफ़िल इंसान तोखे कहिड़ी ख़बर जेको कुझु ज़मीन आसमान में आहे इहो मुंहिंजे हुकुम ते सिर झुकायूं पियो आहे तोखे छा थियो आहे जिब्राईल असां इन सां मोहबत कयूं था इनी वॾी इबादत कई आहे इनी असांखे राज़ी कयो आहे हाणे तूं बि इन सां मोहबत कर हाणे मुंहिंजा सुहिणा तूं इन सां मोहबत कर हाणे जे वलियनि जी मोहबत अल्लाह जी पसंदीदा न हुजे हा जिब्राईल खे छो हुकुम करे हा त तूं बि इन सां प्यार कर इन करे अल्लाह जे दोस्तनि सां जेका मोहबत हूंदी आहे उहा ख़ुदा जे ख़ातिर हूंदी आहे त पोइ हे जेका यारहीं शरीफ़ आहे इहा बि त मालिक जे ख़ातिर आहे न अॼु यारहीं शरीफ़ कई आहे असांजे ग़ुलाम मुस्तफ़ा सुभाणे अल्लाह त कया कोन सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल खोले जो सुभान अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि दोस्तनि सज्जन आशिक़नि बानहनि जो हिकिड़ो मक़ाम बयान कंदे उन्हनि जी हिकिड़ी ॻाल्हि बयान फरमाई आहे अल्लाह ताला फरमायो व इबादुर रहमान उहे सच्चा बाना अल्लाह जा कहिड़ा आहिनि अल्लाह फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा ॿियनि जूं रातियूं निंड में गुज़रंदियूं आराम में गुज़रंदियूं मोबाइल ॾिसंदे गुज़रंदियूं ग़फ़लत में गुज़रंदियूं पर इन्हनि जूं रातियूं मुंहिंजे आॾो सजदे ऐं क़ियाम में गुज़रंदियूं नफ़िलनि में ख़ुदा जे ज़िक्र में त पोइ जंहिंजी यारहीं मल्हाईंदा आहियूं इन सुहिणे पीरनि जे पीर जे इबादत जो मक़ाम ॿुधो थी 40 साल घणा साल 40 साल असांखे त 40 रातियूं बि पंहिंजूं यादि कोन्हनि 40 साल सुम्हणी जी निमाज़ पढ़ी निंड न माण्हुनि जूं निंडूं दुनिया जे महबूबनि जे लाइ फिटनि अल्लाह जे आशिक़नि जूं निंडूं अल्लाह जे इश्क में फिटनि सुम्हणी जी निमाज़ उन में जेको वुज़ू थियो आहे उन वुज़ूअ सां ज़िक्र कंदे नफ़िल पढ़ंदे रात गुज़री वई इन इश्क में निंड जी ख़बर कान पई ॿी ॻाल्हि जी ख़बर कान पई रोईंदे रोईंदे रात फुटी पिरभात हमल तो चए रोईंदे रात विहा पिरभात जाकी तुम ओ महबूब रोई
सुबह तई आंदो आ मूंखे ख़बर न पई आ रात गुज़री वई आ निंड जी ख़बर कान्हे पर पीरनि जे पीर जी कहिड़ी ॻाल्हि कजे दिलबर दस्तगीर जी कहिड़ी ॻाल्हि कजे हज़रत महबूब सुभानी जी छा ॻाल्हि कजे 40 साल घणियूं रातियूं थी वियूं छा त इश्क़ आ छा त इश्क़ जी रफ़्तार आ छा त मक़ाम आ सोमणी जे वज़ूअ सां रोईंदे रोईंदे नफ़िल पढ़ंदे ज़िक्र कंदे ओ पिरह फुटिया सुबुह जी नमाज़ उन्ही वज़ूअ सां उन्ही वज़ू सां हाणे आज़माए ॾिस थोरो बि पेर इस्लाम जे राह में रखो त शैतान रुकंदो केला टमाटा बि वठूं ये दाढ़ी मुबारक रखी तो एडा हमला कन मुला थी वियासीं रुकंदा ईंदा आहिनि ये शैतान घर में रहंदो चौकूं ॾींदो गोला नबी जी ॻाल्हि वांगुरु शैतान इन्हनि खे ॾे चौकूं महबूब मिठे ते था कनि टोकूं गोला नबी फ़कीर भाई सरकार ही मिलन ॾाढी त ॾिसेसि ही त ॾिसेसि टोकूं कंदा नमाज़ पढ़ंदा कम जो ई न हाणे मजा सुना जना असां सां शैतान एॾा झेड़ा थो करे त पीरनि जे पीर सां केतिरा झेड़ा कया हूंदई पाण फरमाइनि था दुख ते उंज ते पियो गुज़रान झंग में इबादत में हलंदो में इश्क वारनि खे हूं बि ख़बर ॿिए मामले जी घटि पवंदी आहे पर नेठि इंसान आहे बुख लॻे उंज लॻे पाण फरमायूं ईअं जेको आहे कॾहिं कॾहिं बेहोश थी किरी पवंदो में बुख खां झंग में माण्हू ईंदा हा हिकिड़े भेरे पाणी न पियो पीआं अलाह सां नाज़ कयुमि त तूं प्यारींदे त पोइ पीअंदुसि वरी सुभान अल्लाह के बाद वरी क्या बात सुभान अल्लाह सुभान अल्लाह सवा बात जोरी पढ़ाया सुभान अल्लाह एक कोई हमें ज़रूर फकीर वाला भी सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ो मानो कंदे एकड़ो मानो से दरगाह शिफ्ट आया ये असांजे तालबी वक्त जी ॻाल्हि ज़िक्र जो लोलियूं हूंदियूं सही दरगाह मशहूरी शरीफ़ ते अधरा तई जागन कन नवा नवा फ़कीर अचनि पोइ हे आयो हज़रत क़िबला मियां साईं नंगर खणी ईंदा हा पोइ नंगर जो सॾु थींदो हो फ़कीर अचो अचो नंगर कयो पोइ सभु वञनि हे न वञनि असांजे तालबी जो टाइम तालबी मानी अलॻि ईंदी असां ॾिसूं पोइ हुनखे चयोसीं अबा नंगर जो लेकर मां पंहिंजे नफ़्स खे मारणु आयो आहियां मां पंहिंजे नफ़्स खे मारणु आयो हलो साईं हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो 3 वेला लंगर आयो हिन न खाधो गुज़रियो ॿियो ॾींहुं 3 वेला लंगर जो सचो सुबुह मंझंदि शाम हे न वियो